न्यूज़ मस शेयर कंदासीं। दादू मां अटो महांगो थियण ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। सलीम चांडियो, मुनीर जमाली, अली बख्श चांडियो ऐं ॿिनि हथनि में मानी खणी एहतजाज कयो वियो आहे। मुज़ाहिरीन चयो आहे त पूरी सिंध में अटे जो अतरादो बहिरान ॾेखारे ग़रीब मिसकिन बोॾि मुतासिर माण्हुनि खे फुरियो ऐं लुटियो पियो वञे। वधीक इन हवाले सां रियाज़ चांडियो खां तफ़सील मालूम कंदासीं। रियाज़, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुलु दादू में अटो महांगो थियण ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त सलीम चांडियो, मुनीर जमाली, अली बख्श चांडियो, कबीर पवर, नदीम सियाल, मुनीर चांडियो ऐं ॿियनि जेको आहे हथनि में मानी खणी दादू प्रेस क्लब ॾाढो एहतजाज कंदे दायो आहे त पूरी सिंध में अटे जो हथरादो बहिरान ॾेखारे ग़रीब मिसकिन बोॾि मुतासिर मारूअड़नि खे फुरियो ऐं लुटियो पियो वञे। हुकूमती नुमाइंदा ऐं कामूरा मुनाफ़ाख़ोरनि सां बिट बणिजी विया आहिनि। जॾहिं त उन्हनि इहो ॿुधायो आहे त मिसकिन मारूअड़ा अटे लाइ परेशान आहिनि, हिकु वेलो मानी बि नथा खाई सघनि। पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में 140 रुपया अटो किलो न आहे, सिंध में एतिरो महांगो अटो छो थियो आहे? जॾहिं त मुज़ाहिरीन जेको आहे मुतालबो कयो आहे त मुनाफ़ाख़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सरकारी अघ ते जेको आहे 65 रुपया अटो फ़राहम करायो वञे। जी, वॾी महिरबानी, इन हवाले सां मां आगाह कयो।